नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु असांजे प्रोग्राम जो जेको महिमान गिरामी आहे कंहिं बि तारीफ़ मोहताज कोन्हे। अॼु असां रिटायर्ड उस्ताद घुरायो आहे। साईं असांजे प्रोग्राम में अव्हांखे भली महिरबानी साईं, महिरबानी। असांखे अव्हां हिन लाइक़ु सम्झो, असांखे घुरायो त असां आयासीं। साईं अव्हां ॿुधायो त पहिरीं वारे दौर ऐं हिन दौर में तइलीम में कहिड़ो फ़र्क़ु आहे? हा भाउ, पहिरीं वारे दौर हिन दौर में तइलीम में वॾो फ़र्क़ु आहे। पहिरीं वारो दौर अहिड़ो हूंदो हो त उस्ताद जेको स्कूल से टाइम ते ईंदो हो, उस्ताद कुर्सी घटि इस्तेमालु कंदो हो। उस्ताद घणो जेको आहे त पंहिंजो बोर्ड जो इस्तेमालु घणो कंदो हो। ऐं उन दौर में जेको सो मॉनिटरिंग में बि सुपरवाइज़र हूंदा हुआ, जेके ईंदा हुआ स्कूलनि जो विज़िट वग़ैरह कंदा हुआ। हाणे त इहे बायोमेट्रिक सिस्टम ही हू थी विया आहिनि, पर पहिरीं वारे दौर में उस्ताद वॾो महिनती हूंदो, परे परे ताईं पंधु करे वेंदो हो। ऐं ॿारहाड़ियुनि में उस्ताद अहिड़ी जॻह ते ड्यूटियूं लॻंदियूं थिए वीचारा हफ़्तो रही बि पवंदा हुआ हुते। पहिरियां दौर में उस्ताद वॾा महिनती हूंदा हुआ। हींअर बि उस्ताद सही आहिनि, पर पहिरियां दौर जा साईं हिन वक़्तु छा कजे जो तइलीम जो मयार बहितर थी सघे? तइलीम जो मयार बहितर करण जे लाइ कोशिशि इहा कई वञे, इहे उपाउ वरिता वञनि त स्कूल में फैसिलिटीज़ त ॾियनि न। स्कूल में जेके से ब्लैक बोर्ड ठहियलु कोन्हनि, स्कूल जी छित कमज़ोर आहे, स्कूल में वेहण जे लाइ ॿारनि जे लाइ फर्नीचर कोन्हे को, स्टेशनरी जो सामान कोन्हे, ॿारनि खे किताब कोन था मुहैया कया वञनि, ऐं ॿिया बि तक़रीबन जे लाइट जो बंदोबस्तु स्कूलनि में कोन्हे, स्कूलनि में बाथरूम वॉशरूम जो बंदोबस्तु कोन्हे को, स्कूल में सोलर सिस्टम जो बंदोबस्तु कोन्हे। तइलीम ते मुख़्तलिफ़ तजुर्बा जारी आहिनि, तजुर्बा हलनि पिया। तइलीम खे सुधारण था चाहिनि या तइलीम खे तबाह करण था चाहिनि, इन सां कुझु कोन थींदो। पहिरीं घटि में घटि तव्हां स्कूल में जंहिं शयुनि जी ज़रूरत आहे उहा त मुहैया करे ॾियो न, पोइ तइलीम जो मयार बहितर थींदो। बाक़ी ईअं तइलीम जो मयार बाबा बहितर कोन थींदो। साईं अव्हां कॾहिं रिटायर्ड थिया आहियो? हा, रिटायर्ड थींदे मूंखे तक़रीबन 7 साईं अव्हां जी पेंशन वग़ैरह अव्हांखे टाइम ते मिली हूंदी? बाबा इन जे लाइ मूंखे तक़रीबन 4 खां 5 जूता मुंहिंजा टुटा आहिनि, घसी पिया। इन खां पोइ वञी कुझु अॻु भराई थी। बाक़ी रिटायर्ड थियण खां पोइ मास्तर जी उहा इज़त न आहे रहंदी बाबा, ऑफिस वारा खंघनि ई कोन था। अच्छा, अव्हांजी पेंशन वग़ैरह अव्हांजी ईमानदारी जो सिलो सो बि अव्हांखे रिश्वत खां सवाइ साईं कोन मिली सघियो? हा बा, 42 साल जी सर्विस में मूं कॾहिं बि हरू भरू गुसायो कोन। बीमारी सीमारी थिए थी ॿी ॻाल्हि, पर चाह सां मूं जेको सो ॿारनि खे तइलीम ॾिनी, पर उन जो सिलो इहो मिलियो त असां जेको रिटायर्ड थींदा हुन मास्तर, पोइ असांखे इहो सम्झनि था त मास्तर खे जेका पेंशन वग़ैरह ईअं ई थी मिले, ईअं कोन्हे बाबा। मास्तर खां ॿोली लॻंदी आहे, ॿोली त घणा पैसा ॾींदे तूं, पर तक़रीबन पेंशन अगरि 10 खां 12 15 लख ठहे थी त मां लख 2 जहिड़ा मास्तर वीचारा हुआ ई कोन। इहा हालत आहे बाबा। बसि साईं असां छा था करे सघूं? बसि अलाह साईं को हिननि खे हिदायत ॾे। हा बाबा हा, अलाह हिदायत ॾे न, पर हिदायत जे क़ाबिल कोन्हे के। हिननि खे अलाह हिदायत ॾींदो कोन्हे, हिननि ते जहनम जी बाहि दुखंदी। ॿियो बाबा कुझु कोन थो करे सघासीं, वधि में वधि फ़रियाद करे सघूं था, अलाह जे आॾो जेको आहे दाहे सघूं था। बाक़ी हिननि किथे नथा पुॼी सघूं बाबा, ॾाढा आहिनि असां ॾाढा। साईं तइलीम जे भले जे लाइ भला नवनि उस्तादनि जे लाइ को पैगाम ऐं मोस्ट सीनियर रहियो अव्हांजी तरफ़ां को पैगाम हुजे त ॾिजो। पर नवनि उस्तादनि जे लाइ मुंहिंजो इहो पैगाम आहे त बराए महिरबानी ईमानदारी सां ड्यूटी करियो। हीअ जेके ॿार माइट अव्हां ताईं मोकिलीनि था, अलाह जे आसिरे अव्हां जे आसिरे अचनि था, हीअ कोरा काग़ज़ आहिनि, हीअ कोरा काग़ज़ आहिनि। हिननि खे जेको कुझु हिन ते लिखिणो आहे अव्हांखे लिखिणो आहे। अव्हां बहितर खां बहितर हिननि खे तइलीम ॾियो त हिन मुल्क जो ई मुस्तक़बिल रोशन करे सघनि, हिन सिंध जो मुस्तक़बिल रोशन करे सघनि। हिननि मां के डॉक्टर थियनि, के इंजीनियर थियनि, के सुठा उस्ताद थियनि। अगरि सुठे उस्ताद खे हिननि शागिर्दनि ॾिठो हूंदो ऐं सुठनि उस्तादनि खे पंहिंजो रोल मॉडल कयो हूंदो त हीअ बि असांजे मुल्क जो सरमायो थींदा, हिननि जो बि दुनिया मुल्क में नालो थींदो। ऐं नवनि उस्तादनि खे इहा ई गुज़ारिश कंदो, बराए महिरबानी अल्हम्दुलिल्लाह अव्हांजा पघार बि हींअर सुठा आहिनि। असांजे दौर में त असांजा जॾहिं लॻासीं असांजो पघार हूंदो हुओ, मां तो ॻाल्हि करियां त असांजो 250 खां 300 रुपया पघार हूंदो। अल्हम्दुलिल्लाह नवां मास्तर भर्ती सां 50 खां मथे पघार खणनि पिया। ऐं महिरबानी करे ईमानदारी सां पढ़ायो,
इन जो अजर तव्हांखे अलाह ॾींदो। महिरबानी भाउ। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पुॼे थो। इजाज़त ॾींदा ताहिर ज़ंगेजो खे। अल्लाह हाफ़िज़।